अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम सुबह मेहरान सां गॾु आऊं आहियां अवां जी होस्ट ज़ोया बलोच। दुआ आहे जिते हुजो ख़ुशि जो आबाद हुजो, महकंदा रहो मुरकंदा रहो। हिन ख़ूबसूरत मौसम जी हिन ख़ूबसूरत सुबह जी ऐं ही सुबह जो हिकिड़ो ख़ूबसूरत आगाज़ थियो आहे ऐं असांखे घुरिजे त हिन जो जेको फ़ाइदो आहे उहो भरपूर वठिजे। ऐं नाज़रीन, जुमे जो भलारो ॾींहुं बि आहे, सो सभु खां अवल अव्हांखे जुमो मुबारक। ऐं जुमे जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त असांजा जेके फ़राइज़ आहिनि उहे त असां ते फ़राइज़ आहिनि ई, पर उनखां अलावा जेके सुठाई जा भलाई जा जेके कम आहिनि उहे असांखे करणु घुरिजनि। ऐं इहा ई ज़िंदगी आहे, जॾहिं असां पंहिंजे लाइ जीअंदा आहियूं त जीअंदा ई आहियूं, पर जॾहिं असां ॿियनि जे लाइ जीअंदा आहियूं त हुनखे असल जीअणु चइबो आहे। ऐं इहो ई आहे जो माण्हू कुझु न कुझु कंदो रहे ऐं हिन मुआशिरे खे, हिन मुल्क खे, पंहिंजे देश खे फ़ाइदो ॾींदो रहे। ऐं ठीकु आहे, ॻाल्हियूं खोड़ थींदियूं आहिनि त जेको आहे को महिनत करे थो पियो, को चवे थो पियो, सो ॻाल्हियुनि जा त मोर आहियूं ई, पर अमल जी ज़रूरत आहे। जेको असां चवंदा आहियूं या जेको अक्सर असां प्रोग्राम्स में ॾिसंदा आहियूं त उन्हनि मां जेको ईअं खणी चऊं जेका बि पॉइंट असांखे अगरि दिलि सां लॻे थी त बहितरु आहे त उनखे आज़माइजे ऐं उहो ई कमु कजे, करे ॾिसजे, त जीअं ॾिसूं कहिड़ो जेको आहे न उहो चेंज थो अचे। त इहो आज़माइण सां ई असां पंहिंजे पाण खे जेको आहे न आहिस्ते आहिस्ते करे उन इम्प्रूवमेंट वारी तरफ़ खणी था वञूं। सो नाज़रीन, सभु खां अवल इहा ई शइ त जेका तालीम आहे, इल्मु आहे, उहो तमामु घणो ज़रूरी आहे। हर नंढे वॾे माण्हू खे घुरिजे थो इल्मु हासिलु कंदो रहे। सिर्फ़ु हिकिड़ी चार दीवारी जे अंदरि जेको इल्मु आहे उहो इल्मु न आहे, सिर्फ़ु उहो इल्मु न आहे। ऐं जिते 2 टीचर्स या 4 टीचर्स बीठा हुजनि जेके असांखे सेखारीनि। सो हीअ जेको फॉर्मल एजुकेशन आहे, जेका मीन्स की असां चार दीवारी में सिखूं था, जेका उस्ताद असां सेखारीनि था, या उनखां अलावा जेको इनफॉर्मल एजुकेशन आहे जेका असां पंहिंजनि वॾनि खां सिखंदा आहियूं। ऐं ईअं खणी चऊं त असांजा जेके वॾा आहिनि उहे छा था कनि, उन्हनि जे तजुर्बे खां या उन्हनि खे नंढे हूंदे खां ई जीअं असां ॼमूं था त उतां खां असां ॾिसंदा पिया अचूं। इहे या जेको इनफॉर्मल एजुकेशन आहे, उनखां अलावा जेका नॉन फॉर्मल एजुकेशन आहे, मुख़्तलिफ़ सेमिनार्स अटेंड करणु, मुख़्तलिफ़ जेको आहिनि ट्रेनिंग्स वग़ैरह, ऐं त इहो सभु इल्मु आहे। उतां उतां मतिलबु माण्हू हर जाइ तां जेको इल्मु आहे उनखे कलेक्ट करे ऐं पंहिंजे पाण में समाए, ऐं सिर्फ़ु उहो पंहिंजे पाण में ई न समाए, पोइ ॿियनि ताईं बि उहो जेको आहे न विहिराए, ॿियनि खे बि ॿुधाए त जेको मूं सिखियो आहे या मूं जेको पिरायो आहे उन मां अव्हां लाइ जेको आहे न कहिड़ो फ़ाइदो हुजणु खपे या अव्हां हिन मां छा हासिलु करे सघो था। सो जॾहिं असांजो इल्मु जेको आहे उहो असां ॿियनि ताईं पहुचायूं था त उहो ईअं खणी चऊं त हिकिड़ो माना चइबो था भई फ़ाइदो मिलियो या इहो जेको आहे न असराइतो आहे या इल्मु हासिलु करण जो को त यूज़ थियो। सो जॾहिं असां इल्मु हासिलु करे बसि मूं ताईं हुजे, ऐं इलाही भेरा ईअं थींदो आहे, अक्सर असांखां कोई पुछंदो आहे त वाह फ़िलां अगरि सब्जेक्ट आहे, हुन में फ़िलां डेफिनेशन या फ़िलां जेके नोट्स या फ़िलां बुक में छा लिखियलु आहे या कीअं आहे, या उनजी असांखे नॉलेज हूंदी बि तॾहिं बि असां ॿियनि खे न ॿुधाईंदासीं। उहो इन करे त मतां उहो मूंखां कॉम्पीट करे अॻियां निकिरी वञे। सो इहा जेका सोच आहे इहा असांखे उते ई महदूद रखे थी। जॾहिं तव्हां वसी सोच रखंदा त यकीन कयो हिकिड़ो लाइफ जेका आहे न उहो बिल्कुलु हुन में वॾो चेंज अची वेंदो आहे। ऐं हिकिड़ो ईअं लॻंदो आहे त आउं कहिड़ी दुनिया में हुअसि, ऐं हिनखे चालाकी पियो भायां, हिनखे ऐं अक़लमंदी पियो भायां, जेको ऐं इल्मु आहे उहो पाण वटि रखां पियो, ऐं सोचां पियो त आउं बेवकूफ़ न आहियां जो आउं ॿियनि खे ॾियां, पर असल उहा असांजी बेवकूफ़ी हूंदी आहे जो असां कंहिंखे न इल्मु ॾेई रहिया हूंदा आहियूं। ऐं जॾहिं असांजो जेको दिलि आहे उहो कुशादो थी वेंदो आहे, जॾहिं असां सभिनी खे सभु शयूं ॿुधाइणु लॻंदा आहियूं, मीन्स के जेके बि उन्हनि जे फ़ाइदे में आहिनि, सो पोइ छा थींदो आहे, असांखे दिली सुकून मिलंदो आहे। ऐं आहिस्ते आहिस्ते असां में उहो इल्मु जेको आहे उनजो इलाही वाधारो थींदो वेंदो आहे। ऐं पोइ मतिलबु असां दिली तरह सां सुकून महसूसु कंदा ई आहियूं, पर ॾिसंदा आहियूं त आहिस्ते आहिस्ते असां तरक़ी वारी तरफ़ वञूं था। ऐं असां जॾहिं दिली तरह सां चाहींदा आहियूं असां तरक़ी करियूं, पर ॿियो को असांखां अॻिते न निकिरे, इहा ई जेका असांजी नियत आहे इहा ई असांखे उते ई रखे थी। सो हमेशह इहो चवंदा आहिनि त जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। सो जुमे जो भलारो ॾींहुं आहे, कोशिशि इहा ई आहे त सुठियूं ॻाल्हियूं कजनि ऐं इहे ई सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, भलाई जा कम आहिनि, जेके नंढड़ी सोच जेका आहे उहा इलाही इंसान खे पाण ताईं जेको आहे लिमिटेड रखे थी। त बहितरु आहे सोच खे वसी रखो ऐं ख़ुशि रहो, ॿियनि खे ख़ुशि रखो, ॿियनि खे रेस्पेक्ट ॾियण जी कोशिशि कयो त जीअं अव्हांखे बि इज़त मिले। सो असां हमेशह ॿियनि खां त चाहतूं कंदा आहियूं, पर असां ॿियनि खे छा ॾींदा आहियूं, इन ते सोचण जी ज़रूरत आहे। सो नाज़रीन, असां सां गॾु जेके महिमान आहिनि से हमेशह असां वटि मेहरान टीवी ते ईंदा ई रहंदा आहिनि ऐं बहितरीनु नातख़्वान आहिनि। सो उन्हनि खे असां भली कार चवंदासीं। नाले मिठो मैसर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर, कीअं लॻो इन प्रोग्राम सुबह मेहरान में अची अल्हम्दुलिल्लाह करे? तमामु बहितरीनु, माशाअल्लाह। भला जुमे जो ॾींहुं आहे ऐं
साल जी बि लॻे थो पुॼाणी हाणे आहे। पुॼाणी वञूं था त पुॼाणी जे तरफ़। जी ऐं हैदराबाद में या ओवरऑल सॼे मुल्क में जेका सीए जी लहर आहे उहा बि ठीकु ठाक आहे। जी अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठो लॻो। हे बाबरकत प्रोग्राम आहे ऐं वरी जुमे जो भलारो ॾींहुं जुमे आहे। जो भलारो ॾींहुं आहे। उन हिसाब सां बाबरकत प्रोग्राम ई चइबो, छाजे करे जो अलाह अलाह जे रसूल सां गॾु दुनियाई लेवल ते बि कुझु ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं ऐं कुझु असां तव्हां खां ॿुधंदासीं, कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं, कुझु असांजा दोस्त जेके पार्टिसिपेट कंदा, कुझु के अहिड़ा ज़हन आहिनि जेके का पंहिंजी ॻाल्हि जेको आहे सो कंदा त ॿी पब्लिक उन मां मुस्तफ़ीज़ थींदी माशाल्लाह। बिल्कुलु बिल्कुलु तमामु बहितरीनु। ऐं नाज़रीन खे आऊं इहो बि जेको आहे न अनाउंस नंबर कंदी हलां, जेको स्क्रीन ते बि अची रहियो हूंदो 02221028555 उहो डायल करे ऐं असांजे प्रोग्राम में शरीक थी करे पंहिंजी ख़ूबसूरत राय खां आगाह कयो। ऐं हिन सां गॾोगॾु ही फेसबुक ते बि लाइव आहे, उते बि तव्हां ॾिसी सघो था। यूट्यूब ते बि शाम जो अपलोड थी वेंदो, महरान टीवी ऑफिशियल जे नाले सां पेज आहे। ऐं राति जो रिपीट बि थींदो 1 बजे महरान टीवी ते ई। सो यकीन आहे हिन प्रोग्राम जो तव्हां वधि खां वधि फ़ाइदो खणंदा। ऐं असां सां गॾु जेके नाले मिठो मैसर साहब आहिनि, हाणे ज़ाहिर आहे ही प्रोग्राम जेको आहे हिन जी नात ख़्वानी सां ई जेका आगाज़ आहे प्रोग्राम जो कजे, छा ॿुधाइणु चाहींदा? अल्लाह तबारक व तआला जे शान में तौहीद आहे, हमद बारी ताला आहे। जी मुंहिंजे वालिद साहब जो लिखियलु आहे, जी उहो पहिरीं पेश कंदासीं। जी उन खां पोइ इंशाअल्लाह ताला वरी नातुनि जो सिलसिलो हलंदो। बिल्कुलु पहिरियों अल्लाह तबारक व तआला जी शान सां शुरूआत था कयूं। जी बिल्कुलु बिल्कुलु सुभान अल्लाह, बिस्मिल्लाह कयो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मदिन। मुंहिंजो ख़ुदा मिड़नि खां वध महिरबान आ, लजपाल ला शरीक लहू उन जो ई शान आ। मुंहिंजो ख़ुदा मिड़नि खां वध महिरबान आ, लजपाल ला शरीक लहू उन जो ई शान आ। मुंहिंजो ख़ुदा मिड़नि खां बाबे बिना जे ईसा बर में ॼमे त छा, बाबे बिना जे ईसा बर में ॼमे त छा, हज़रत अली अल्लाह जे घर में ॼमे त छा, हज़रत अली अल्लाह घर में ॼमे त छा, कानून खे फिराए का देर कान आ। मुंहिंजो ख़ुदा मिड़नि खां वध महिरबान आ, लजपाल ला शरीक लहू उन जो ई शान आ। मुंहिंजो ख़ुदा मिड़नि खां आड़ ख़लील जो जे ठहप ठरे त छा, आड़ा ख़लील जो जे ठहप ठरे त छा, फिरऔन वटि जे मूसा वॾड़ो करे त छा, फिरऔन वटि जे मूसा वॾड़ो करे त छा,
दुश्मन के दिल बरल जो कंदो निगाबानवा मुझो खुदा मिड़न खान इबलीस सां भला जे राणो रुसे त छा इबलीस सां भला जे राणो रुसे त छा लख वरिह इबादत उन खां खसे त छा लख वरिह इबादत उन खां खसे त छा बेनियाज़ बादशाह जो बेहद बयान आ मुझो खुदा मिड़न खां कहीं ताजदार तां छट लाहे छॾे त छा कहीं ताजदार तां छट लाहे छॾे त छा सुञिड़े खे बादशाही जे ॾे सॾे त छा सुञिड़े खे बादशाही जे ॾे सॾे त छा दाता जे कुदरतुल जो अजब दास्तान आ मुझो खुदा मुड़ियन खां कीअं बि करे त कोई कुछंदो बि कोन आ कीअं बि करे त कोई कुछंदो बि कोन आ पर जे रुसे त पाणई पुछंदो बि कोन आ पर जे परची रुसे त पाणई पुछंदो बि कोन आ मर्ज़ीअ पंजीअ जो मालिक राज़िक रहमान आ मुझो खुदा मिड़न खां दर पंहिंजे तां धिकारे कंहिंखे नथो धणी दर पंहिंजे तां धिकारे कंहिंखे नथो धणी वठंदो फरियाद तोखां बि तूं आ विखूं खणी हिक मिंट में महेसर मुश्किल आसान आ मुझो खुदा मिड़ल खां वध मेहरबान आ लजपाल ला शरीक लहू उन जो शान आ मुझो खुदा मिड़न खां बेशक 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 वाह माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त असां सां लाइव कॉलर मौजूद आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम अदी वालेकुम अदी खुशबू थी ॻाल्हायां अदी भली कार चवंदासीं की प्रोग्राम सुबह महिराण में छा चवणु चाहींदा तव्हांजो प्रोग्राम मेरो सुठो आहे ज़बरदस्त जुमो मुबारक ख़ैर मुबारक अव्हांखे जुमो मुबारक अदी नात ॿुधायो जी जी बिल्कुलु ॿुधायो खुदा जे जो ज़ात निराली मदीने जो मीर मुरसिल जहानन जो वाली सुभान अल्लाह खुदा जंहिंखे चूंडियो सो ज़ात निराली मदीने जो मीर मुरसिल जहानन जो वाली खुदा जंहिंजो मेज़बान खुदा जंहिंखे घुरायो मदीने जो मीर मुरसिल
सुभान अल्लाह जज़ाकल्ला। अवां कॉल के इन प्रोग्राम में शामिल थिया ऐं अवां खां नात रसूल मक़बूल ॿुधण जी बि सादत हासिल कई। ऐं नाज़रीन हाणे वठंदासीं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह महरान में आहे। नाज़रीन असां सां गॾु नाले मिठो मैसर साहब नाज़खान मौजूदु आहिनि। उन्हनि खां असां हमद बारी ताला ॿुधीसीं ऐं उन सां गॾोगॾु हाणे वरी जेको आहे न नात रसूल मक़बूल ॿुधंदासीं ऐं ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो बि जारी रहंदो। सर हाणे नात थी वञे इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मरने की तरफ देख, मरने की तरफ देख, न जीने की तरफ देख। जब चोट लगे तुमको तो मदीने की तरफ देख। जब चोट लगे तुमको तो मदीने की तरफ देख। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। या नबी तुझी मदद दरकार या, तुझे सदके थींदो बेड़ो पार या नबी तुझी मदद दरकार या, तुझे सदके थींदो बेड़ो पार तुझे सदके थींदो बेड़ो पार मूं गुनाहनि में कसर काने छड़ी, साईं मूं गुनाहनि में कसर काने छड़ी। हिकु न पर पूरी भरियल का ॿारिया, तुझे सदके थींदो बेड़ो पारिया। हिकु न पर पूरी भरियल का ॿारिया, तुझे सदके थींदो बेड़ो पारिया। या नबी तुझी मदद दरकार या, तुझे सदके थींदो बेड़ो पार मुस्तफा तुझी मेहरबानी घणी, या सैयदा तुझी मेहरबानी घणी। मिलंदी मोमिन खे जेका बार बार तुझे सदके थींदो बेड़ो पार मिलंदी मोमिन खे जेका बार बार तुझे सदके थींदो बेड़ो पार या नबी तुझी मदद दरकार तुझे सदके थींदो बेड़ो पार दाह ॿुधंदो केर कंहिंजी कोन, दाह ॿुधंदो केर कंहिंजी कोन।
उम्मतन जी तो बुधी उछगार आ, तुझे सदके थींदो बेड़ो पार आ। उम्मतन जी तो बुधी उछगार आ, तुझे सदके थींदो बेड़ो पार आ। या नबी तुझी मदद दरकार आ, तुझे सदके थींदो बेड़ो पार आ। तन जी कब्रुनि ते मूं पड़ पवंदे ॾिठा, तन जी कब्रुनि ते मूं पड़ पवंदे ॾिठा, ज़िंदगी तो तां कई जनसार आ, तुझे सदके थींदो बेड़ो पार आ। जिंदगी तो तां कई जनसार आ, तुझे सदके थींदो बेड़ो पार आ। या नबी तुझी मदद दरकार आ, तुझे सदके थींदो बेड़ो पार आ। नजर क्यों नाले मिठे ते या नजीब, नजर क्यों नाले मिठे ते या नजीब, ही महेसर बस तुझे आधार आ, तुझे सदके थींदो बेड़ो पार आ। ही महेसर बस तुझे आधार आ, तुझे सदके थींदो बेड़ो पार आ। या नबी तुझी मदद दरकार आ, तुझे सदके थींदो बेड़ो पार आ, तुझे सदके थींदो बेड़ो पार आ। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। नाज़रीन असां सां गॾु लाइव कॉलर मौजूद आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आप कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक आहियां। पंहिंजो तारीफ़ कराइजो। ज़ैन आहियो? जी ज़ैन पियो ॻाल्हायां, सुञाणे वियो न? आजियां कंदासीं इन प्रोग्राम सुबह महिराण जे अंगण ते। बिल्कुलु सुञाणे वियासीं। छा ॿुधाइण चाहींदा, छा चवणु चाहींदा? जी मां नाले मिठे साहब सां ॻाल्हाइण जी चाहींदमि। बिल्कुलु ॿुधनि था, तव्हां ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम बाबड़ा, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्लाह जा करम लॻा पिया आहिनि। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? बाबा अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान, तव्हांजूं दुआऊं। तव्हां ठीकु आहियो न बाबा? जी जी अल्लाह जा करम लॻा पिया आहिनि। आप जो शो इलाही सुठो आहे, मां रोज़ ॾिसंदो आहियां। थैंक यू ऐं थैंक मां यू अॼु नात ॿुधाईंदमि। थैंक यू। ॿुधायो ॿुधायो, बिस्मिल्लाह कयो। जी जेके अजबी अलाहुम्मा सल्ले अला, जेके अजबी अलाहुम्मा सल्ले अला सले वात सगोरी पढ़ंदा आहिनि। रहमान जा प्यारा राज़ी हिने, रहमान जा प्यारा राज़ी हिने, तान जा साथी सड़ंदा आहिनि। अर्शन ते फरिश्ता सारल दे, अल्लाह पढ़े तू न पढ़ी। अर्शन ते फरिश्ता सारल दे, अल्लाह पढ़े तू न पढ़ी। अल्लाह पढ़े तू न पढ़ी। रहमान जा प्यारा राज़ी हिने, रहमान जा प्यारा राज़ी हिने, तान जा साथी सड़ंदा आहिनि। माशाअल्लाह, सुभान अल्लाह, तमामु ख़ूबसूरत, जज़ाकल्लाह। अवां कॉल कई ऐं असांखे एॾी प्यारी एॾी सुठी नात सां जेको आहे नात ॿुधण जी सादत हासिल कराई। सो नाज़रीन, वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो।
एक दफ़ो ॿीहर आजियां प्रोग्राम सुबह मेहरान जे अंगण ते आहे नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम जंहिंमें नाथवानी बि आहे ऐं जुमे जो भलारो ॾींहुं आहे सो कोशिशि इहा ई आहे त कुझु कचहरी बि कजे कुझु ॻाल्हियूं बि कजनि सो असां सां गॾु नाले मिठो मैसर साहब मौजूदु आहिनि ऐं सर अॼोके भलारे ॾींहं ते बि ॻाल्हाईंदासीं पर उन खां अवल मौसम ते बि थोरो ॻाल्हाइजे जी जी त एॾी सुठी एॾी ख़ूबसूरत मौसम आहे ऐं इहा बि हिकिड़ी वॾी नेमत आहे असां लाइ 4 मौसम असां वटि आहिनि। बिल्कुलु असांजो मुल्क जेको आहे सो हिकिड़ो भाग भरियो मुल्क आहे बिल्कुलु बिल्कुलु ऐं अलाह तबारक व ताला असांखे 4 मौसमूं ॾिनियूं बिल्कुलु ऐं उन खां अलावा असांजी जेका धरती सिंध जी आहे जी उहा त माशाअल्लाह सूफ़िन जी धरती आहे बिल्कुलु बिल्कुलु जिते हमेशह जेको आहे सो ॼण त मोहबत जी वंड विर्छ थी आहे वाह ऐं माज़ीअ खे बि तव्हां ॾिसो तारीख़ खे पढ़ंदासीं त असांजी धरती हमेशह जेको आहे अमन वारी धरती आहे रही आहे ऐं ॿिया जेके बि माण्हू हर दौर में सिंध में आया आहिनि त सिंध उन्हनि खे माना हिकिड़ी वॾी झोली झले उन में विहारियो आहे वाह सो असांजी सिंध ऐं पाकिस्तान माशाअल्लाह हिन में 4 मौसमूं आहिनि ऐं मौसमनि जो अहिड़ो हिकिड़ो सिस्टम रखियलु आहे जो माना जेकॾहिं वरी तव्हां क्राफ्ट्स ते हलिया वेंदो फसलुनि ते त जेका शइ असां वटि माना 2 महीना पहिरीं लहंदी न वरी 2 महीननि खां पोइ उहा साॻी शइ वरी पंजाब में लहंदी ऐं वरी हितां हलिया वेंदो ख़ैबर पख्तूनख्वा में त उते वरी जेके असां वटि गर्मियुनि में असांखे गोभी मिले थी या असांखे गोगड़ू मिलनि था या जेके अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांजे अॻ में तस्वर में न हूंदियूं जॾहिं हिकिड़ो कम्यूनिकेशन एतिरी कोन हुई ट्रांसपोर्टेशन कोन हुई एतिरी या मक़सदु इहे काफ़ी लिफ्टर मशीनूं जेके अॼुकल्ह अची वियूं आहिनि ऐं हर जॻह ते माना उहे हिकिड़ो दस्तियाबु आहिनि ऐं माण्हू वठी करे उन मां उहो ज़राअत जे हिसाब सां उनखे इस्तेमालु कनि था त इहे सब्जियूं जेके आहिनि एॾे माना पोखिजनि थियूं खुशदार आहे अलाह तव्हांखे नेकी ॾिए कोयटा आहे ऐं वरी पोइ हाणे जो ट्रांसपोर्टेशन जो हिकिड़ो सिलसिलो आहे त उहा जेको आहे उते ॾींहं जो सब्जी पटिजे थी राति जो उहा उतां माना जेको आहे हेॾे मोकिलिजे थी उहा वरी सिंध में अलहमदिल्ला असां खाऊं था या वरी कुझु अहिड़ियूं सब्जियूं आहिनि जेके उते नथियूं थियनि जीअं हाणे फ़र्ज़ु कयो हिनमहिल उते सीअ जी तमामु घणी शिदत आहे ऐं हिनमहिल उते बर्फ़बारी आहे त उते माना का बि माना सब्जी वग़ैरह नथी थी सघे ऐं इहो ई सबबु आहे जो उतां जा माण्हू जेके आहिनि उहे लॾ पराण करे वरी पोइ मैदानी इलाइक़नि ॾे माना रुख़ अख़्तियार कंदा आहिनि त जीअं उहे 2-4 महीना पंहिंजा उते कढी वञनि छाजे करे जो उते सर जी तमामु हिकिड़ी शिदत वधीक थी रहे ऐं उते माण्हू कमुकार करे कोन थो सघे पोइ वरी हितां वारियूं शयूं वरी ओॾे वरी माण्हुनि जो हिकिड़ो सिलसिलो आहे कुदरत जो हिकिड़ो सिलसिलो आहे कुदरत माना अहिड़े नमूने सां अलाह तबारक व ताला हिन काइनात खे जोड़ियो आहे ऐं इंसान खे बि हिकिड़ो नफ़ीस ऐं अशरफुल मख़लूक़ात करे पैदा कयो अथई ऐं उन इंसान जे लाइ इहे सभु कुझु आहिनि अगरि असां फोकस कंदासीं त जेके बि माना मेवा आहिनि या जेके कुझु बि आहिनि रब पाक इंसान जे लाइ सभु शइ कई आहे ऐं जॾहिं मतिलबु उन नज़र सां असां ॾिसूं था त असांखे उहा ब्यूटी उहा ख़ूबसूरती नज़र अचे थी बिल्कुलु हर हिकु पन जो वण जो पन उहो गवाही ॾिए थो त अलाह हिकु आहे बेशक ऐं हर उभरंदड़ सिज हर लहंदड़ सिज इहो मैसेज ॾिए थो त अलाह हिकु आहे ऐं हीउ अलाह जो करम आहे मां उन जे हुकुम सां सुबुह जो उथां थो वरी शाम जो लहां थो अहिड़े नमूने सां कुदरत सॼे सिस्टम खे जोड़ियो इहो सॼो सिस्टम जुड़े थो किथे राति आहे किथे ॾींहुं आहे ऐं इहो सिज इहो चंड मुसलसल पंहिंजे सफ़र ते गामज़न आहे ऐं रब काइनात खे जोड़ियो सितारनि खे जोड़ियईं कंहिंजे करे जोड़ियईं इंसान जे करे इंसान खे छा लाइ जोड़ियईं पंहिंजे लाइ इंसान खे छा लाइ जोड़ियईं पंहिंजे लाइ त उन जी ऐं असां उन खां मन गाफ़िल थियूं था त पोइ असां बेवफ़ा थियासीं बिल्कुलु पोइ असां बेवफ़ा थियासीं जंहिं रब असांजे लाइ सभु कुझु पैदा कयो ऐं उन रब साईं चए थो त तव्हांजी दिलनि खे का बि शइ सुकून फराहम न कंदी व तत्मइल कुलूब इल्ला ज़िक्र अल्लाह ज़िक्र अहिड़े नमूने सां आया था क़ुर पाक में त दिलनि खे जेका सुकून फराहम करे थी शइ उहो अलाह जो ज़िक्र आहे त असां उन अलाह जे ज़िक्र खां गाफ़िल आहियूं हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जेको माना ॾसियल जेका राह आहे उन खां गाफ़िल आहियूं तंहिंजे करे असां नुक़साननि में आहियूं
इंसान त मुसाफ़िर आहे न। सही ही इंसान हिकिड़े वण जे माननि था बिल्कुलु जंहिंजा कुझु ॾार थियनि था। ॾारनि मां मुराद हिकु हिकु साल, सही वरी उन्हनि में कुझु जेके नंढियूं लामूं थियनि थियूं, लामुनि में टारियूं थियनि थियूं, टारियुनि में पन थियनि था। ही जेके मिंट आहिनि असांजा पहिरियों पननि जे मानंदा आहिनि। ही जेके टारियूं आहिनि असांजूं महीननि जे मानंदा आहिनि। बिल्कुलु इहे जेके आहिनि छणी छणी पोइ हिकिड़ो ॾार किरी थो पए, साल गुज़री वियो, माना हाणे 2021 सही जो अनकरीब सिजु माना आख़िरी सिजु इनशा ताला ज़िंदगी हूंदी त ॾिसंदासीं। बिल्कुलु वरी 2022 हिकिड़ियूं नयूं उमेदूं ऐं नवां इरादा खणी ईंदो। जेके माण्हू इरादनि कयूं वेठा आहिनि, अलाह साईं उन्हनि जे इरादनि खे पाए तकमील ते पहुचाए। आमीन जेके उन्हनि जा नेक इरादा आहिनि, अलाह साईं उन्हनि खे कामयाबु करे। आमीन ऐं अलाह साईं असांजे मुल्क ते वॾो रब साईं करम कयो। कोरोना जे दौरान बि असांजे मुल्क में एतिरियूं कैज़ुअलिटीज़ न थियूं जेतिरियूं की दुनिया में थियूं। जी इहो बि रब जो करम आहे। बिल्कुलु बिल्कुलु पोइ उन जो सबबु इहो आहे त असांजो माण्हू हितां जो जेको आहे न, कहिड़े भाल में हुजे पर आहे थोरो सख़ी दिलि। इहो मां तव्हांखे ॿुधायां, माना हिकिड़ो कंजूस टाइप माण्हू न आहे। सखावत बहितरीन अमल आहे, सखावत जेको मौला अली बहितरीन अमल आहे, अलैहिस्सलाम पर जो आहे। अलाह तबारक व तआला असांखे अता कई आहे। बिल्कुलु बिल्कुलु असांजे जेको रत आहे न उन सही में शामिल आहे। बिल्कुलु तव्हां ॿारहाड़ियुनि में हलिया वञो, तव्हां शहरनि में बि तव्हां वञी कंहिं बंगले जी रिंग वॼायो, मां चवां थो केॾो बि माना माण्हू हुजे पंहिंजे हिसाब सां सख़्तु माण्हू हुजे न, मानी हुनजे घर में जे तयारु थींदी हूंदी ऐं कंहिं साहिल अचे घंटी वॼाई रिंग ॾिनी ऐं माना चई त बाबा मानी खाईंदुसि बुखियो आहे, त मां यकीन सां दावा सां चवां थो उहो घर वारो उन लाइ मानी बिल्कुलु मोकिलींदो। बिल्कुलु ऐं इहा सखावत जेको आहे बहितरीन अमल आहे। ऐं व्यूअर्स असांजे जेके ॾिसी रहिया आहिनि सो तमामु बहितरीन ऐं इहे जेके अमल आहिनि जेके असांखे बुलंदियुनि तरफ़ खणी था वञनि। सो नाज़रीन टाइम थियो आहे न्यूज़ ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स आफ्टर द ब्रेक। तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम सुबह महरान ऐं असां सां गॾु महिमान नवाज़ बि आहिनि हिन प्रोग्राम में। महिमान हिननि जी जॾहिं ॻाल्हि थिए थी त उते कचहरी जो सिलसिलो बि जारी आहे। वरी जुमे जो भलारो ॾींहुं आहे त कोशिशि इहा ई आहे त नातख़्वानी बि हुजे ऐं इहो ई बहितरीन अमल आहे। जुमे जो ॾींहुं हुजे त असांखे कोशिशि कजे त नातख़्वानी कजे ऐं हुन सां गॾोगॾु दुरूद पाक जेको आहे उहो कसरत सां पढ़िजे। ऐं इहो ई बहितरीन अमल आहे न सिर्फ़ु जुमे वारे ॾींहुं बल्कि हर ॾींहं ते असांखे कोशिशि कजे त जेका दुरूद पाक जी रिसाइटेशन आहे उहा ज़रूरी आहे। ऐं हुन सां गॾोगॾु ॿिया जेके बहितरीन अमल आहिनि, क़ुर पाक आहे उन जी तिलावत कजे। ऐं तिलावत क़ुर पाक सां गॾोगॾु जेको आहे जेके असांजा फ़र्ज़ आहिनि फ़्राइज़ खे न विसरिजे, त उहे जेके फ़्राइज़ आहिनि उहे असांखे टाइम ते सर अंजाम ॾिजनि ऐं पंहिंजनि ॿारनि खे बि सुठी तरबियत ॾियो ऐं कोशिशि कयो त उन्हनि खे क़ुर पाक जेको आहे उहो नंढे हूंदे खां ई उन्हनि खे पढ़ाइण जी कोशिशि कयो ऐं न सिर्फ़ु उनखे अरबी पर उनखे मीनिंग जेका उनजी सिंधी जेकॾहिं अव्हां ॻाल्हायो था त सिंधीअ में, जेकॾहिं उर्दू ॻाल्हायो था त उर्दूअ में, त उन्हनि खे उहो ॿुधायो त हीउ जेको क़ुर पाक आहे इहो असांखे ज़िंदगी गुज़ारण जो ॾांहुं ॾसे थो। हिन में जेका बि शइ लिखियलु आहे उहो क्लियर लिखियलु आहे, उहो असां लाइ आहे ऐं असां उन ते अमल करे पंहिंजी जेका ज़िंदगी आहे उहा गुज़ारींदासीं त यकीननि इलाही तकलीफ़ुनि ऐं इलाही आफ़तनि खां बची वेंदासीं। सो असां सां गॾु लाइव कॉलर बि मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अली। केरु आहिनि असां सां गॾु? फ़कीर फैज़ मोहम्मद ख़ासि केली वो तो बुरन का ओडेरो लाल लग। वेलकम चवंदासीं प्रोग्राम सुबह महरान में। छा चवणु चाहींदा? अगर नाले में थे तरीके चवंदासीं त पंहिंजे वालिद साहब जी असांखे नात जेका आहे महबूब जे हुकुम सां वण हली थे आया, सम्झी सचो रसूल उथड़नि बि सिर झुकाया। वाह, बिल्कुलु बिल्कुलु चवंदासीं, बिल्कुलु मालूम कयूं था। वो मेरा अस्सलाम वालेकुम। अच्छा, इहा नात जेकॾहिं साईं जिन खे यादि हूंदी ज़रूरु अव्हांखे ॿुधाईंदा। सो ॿियो कुझु चवणु चाहींदा? ॾाढो सुठो प्रोग्राम आहे। असीं डेली जेको रेगुलर ॾिसंदा आहियूं प्रोग्राम ऐं तव्हांजो Thank बि you. प्रोग्राम सुठो आहे। अलाह साईं तव्हांखे वधाईंदो प्रोग्राम जेको इंशाल्लाह कामयाब थींदो। सही सही। महिरबानी थी। अच्छा, गुलाम नबी मैसर जूं ॿियूं कहिड़ियूं नातूं आहिनि जेके अव्हांखे यादि आहिनि? अमा मूंखे हिकिड़ी इहा यादि आहे, ॿियूं ॿ टे पर फ़िलहाल मूंखे वरी थोरो रहनि था। ॿियूं वरी नुंहां जेके आहिनि कसीदा नुंहां जी उहे बि कुझु यादि आहिनि। ऐं हीउ जेको सो ॾाढो सुठो मिठाई हींअर ॿुधायो जेको जी बहितरीन जेको सो नात पंहिंजी ॿुधाई नबी साईं शान में ऐं अलाह साईं जे जेको माना ॿुधाई पहिरीं ॾाढी सुठी ॿुधाई। असीं ॾिसूं था प्रोग्राम। जी
थैंक यू कॉल के इन प्रोग्राम में शामिल थिया ऐं यकीनन अवां जी जेका शमूलियत आहे उहा असांजे प्रोग्राम खे वधीक ख़ूबसूरत ठाहे थी ऐं असां सां गॾु नातख़्वान आहिनि त पोइ साईं खां असां नात बि ॿुधंदासीं ऐं हिननि कॉलर जे बारे में छा चवंदा जेके कॉलर माशाल्लाह अल्लाह साईं ख़ुशि करे असल में असां जे वालिद साहब जा जेके अक़ीदतमंद आहिनि उन खे शाइरी उन जी शाइरी खे पसंदि करण वारा उहे ॾींहं में परॾेह में तमामु घणा आहिनि ऐं माशाल्लाह माण्हू जेके आहिनि से मूं सां बि ॾाढो प्यारु कंदा आहिनि उन जे करे त मां हाजी साहब जो फर्ज़ंद आहियां ऐं असांजो वालिद साहब पंहिंजी सॼी ज़िंदगी नंढपण खां वठी नातूं पढ़णु लिखणु शुरू कयईं त माना जेको आहे सो माना जॾहिं फरमाए विया त उन ज़माने ताईं बि पाण शाइरी लिखंदा बि विया ऐं पढ़ंदा बि विया माशाल्लाह सो साईं जेका नात चई आहे उहा हिन महिल मूं वटि मौजूदु आहे कान बाक़ी ॿी हिकिड़ी मां पुराणी नात जेको आहे पंहिंजे वालिद साहब जी उहा मां जेको आहे साईं जन जे ख़िदमत में सभिनी दोस्तनि जी ख़िदमत में पेश कयां थो इंशा अल्लाह ताला उहा बि सभिनी खे पसंदि सुभान अल्लाह असांजे गुलाम नबी मैसर जी जेका बि लिखियल नात आहे उहा मां बिल्कुलु माना पुराणे ज़माने जी लिखियल नात आहे उहा मां इंशा अल्लाह ताला मां ॼाॾो पेश कयां थो दोस्तनि ॼाॾो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कोई मिसल नहीं ढोलन है मिसल नहीं ढोलन दी चुप कर मेरे अली इत्थे जा नहीं बोलन दी चुप कर मेरे अली इत्थे जा नहीं बोलन दी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सिक्की मुस्तफा ले सिकंदर हलिया विया सिक्की मुस्तफा ले सिकंदर हलिया विया गाए शान तारी फशाइर हलिया विया सिक्की मुस्तफा ले सिकंदर हलिया विया गाए शान तारी फशाइर हलिया विया शाइर हलिया विया कई शाइर हलिया विया न कंहिंखे हीअ नेमत नसीबल में आई जहिड़ी तो वसां सां खुदा कई भलाई न कंहिंखे हीअ नेमत नसीबल में आई जहिड़ी तो वसां सां खुदा कई भलाई जहिड़ी तो वसां सां खुदा कई भलाई किरोड़े थी गोला गदागर हलिया विया किरोड़े थी गोला गदागर हलिया विया गाए शान तारीफ़ शाइर हलिया विया सिक्की मुस्तफा ले सिकंदर हलिया विया गाए शान तारीफ़ शाइर हलिया विया शाइर हलिया विया कई शाइर हलिया विया जॾहिं अण ॾिठी जल ग़ुलामी मञी थे हली हिक ॿिए खां पुछाऊं वञी थे जॾहिं अण ॾिठी जल ग़ुलामी मञी थे हली हिक ॿिए खां
पुछियाऊं वञी थे हली हिक ॿिए खां पुछियाऊं वञी थे पुकारे सवा लख पैगंबर हलिया विया पुकारे सवा लख पैगंबर हलिया विया ॻाए शान कई शाइर हलिया विया सिकी मुस्तफ़ा लय सिकंदर हलिया विया सिकी मुस्तफ़ा लय सिकंदर हलिया विया ॻाए शान तारीफ़ शाइर हलिया विया कई शाइर हलिया विया कई शाइर हलिया विया सहाबल संभालियो ते दम दम दगन सां वेठा कल मुहम्मद उठन जे वगन सां सहाबल संभालियो ते दम दम दगन सां वेठा कल मुहम्मद उठन जे वगन सां वेठा कल मुहम्मद उठन जे वगन सां लखे मंजिलनि में मुसाफ़िर हलिया विया लखे मंजिलनि में मुसाफ़िर हलिया विया ॻाए शान कई शाइर हलिया विया सिकी मुस्तफ़ा लय सिकंदर हलिया विया सिकी मुस्तफ़ा लय सिकंदर हलिया विया ॻाए शान तारीफ़ शाइर हलिया विया कई शाइर हलिया विया हा शाइर हलिया विया कयो कुर्ब अल्लाह आको जड़न ते छपर छाम मदनी झलियो छोरड़न ते कयो कुर्ब अल्लाह आको जड़न ते छपर छाम मदनी झुलियो छोरड़न ते छपर छाम मदनी झुलियो छोरड़न ते सखी जवान तलबे तवंगर हलिया विया सखी जवान तलबे तवंगर हलिया विया सिकी मुस्तफ़ा लय सिकंदर हलिया विया सिकंदर हलिया विया सिकंदर हलिया विया हाजी हिन दुनिया में सभिनी खां सलालो मिठी चीज आहे मुहम्मद जो नालो हाजी हिन दुनिया में सभिनी खां सलालो मिठी चीज आहे मुहम्मद जो नालो मिठी चीज आहे आका जो नालो वठण सां मुंझारा महेसर हलिया विया वठण सां मुंझारा महेसर हलिया विया ॻाए शान तारीफ़ शाइर हलिया विया सिकी मुस्तफ़ा लय सिकंदर हलिया विया सिकी मुस्तफ़ा लय सिकंदर हलिया विया ॻाए शान तारीफ़ शाइर हलिया विया कई शाइर हलिया विया कई शाइर हलिया विया सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा हाजी साईं जे अगरि ॻाल्हि कजे त उन्हनि माशाअल्लाह एॾियूं नातूं लिखियूं आहिनि साईं गुलाम नबी मैसर साहब साईं छा आहे त नंढपण खां वठी जॾहिं पाण अञा माना जवानी न थिया जी त संदन जे दिलि जे मथां इश्क़ रसूल जो ग़लबो पैदा थी वियो सुभान अल्लाह ऐं माना जेको आहे तो पोइ पाण नातूं लिखंदा बि हुया पढ़ंदा बि हुया जी पहिरियों बाबो साईं ॻाल्हि कंदो त मां ॿियनि जूं नातूं पढ़ंदो हुउसि जी पोइ ॿियनि जूं नातूं पढ़ी पढ़ी पोइ वरी माना मूंखे शौक़ु पैदा थियो या अलाह जी ख़ासि इनायत थी अलाह जी ख़ासि इनायत थी पोइ जेको आहे सो माना मां पंहिंजूं लिखणु शुरू कयूं त वरी माण्हुनि मूंखे माना जेको आहे सो चयो त इहे तुंहिंजूं न आहिनि तूं माना उन्हनि में नाला विझी ॿियनि जा ऐं तूं पढ़ींदो जी पोइ वरी मूंखे जीअं माना जेको आहे सो ॾुख बि थियो इन ॻाल्हि जो
पर पोइ वरी सुतत ई अहिड़ो सिस्टम ठही वियो जो मुंहिंजी 14 साल उमिरि हुई, पोइ मां असांजे ॻोठ मां काफ़िलो वञे पियो मदीने पाक हज बैतुल्लाह जे लाइ। पोइ मां उन्हनि काफ़िले वारनि सां रलिजी करे ऐं माना जेको आहे सो हलियो वियुसि उन हरमैन शरीफ़ हज पढ़ण जे लाइ। पोइ पाण ॻाल्हि कंदा त 2 साल 14 ॾींहं मूं पंधु करे पहिरियों हज मुबारक पढ़ियो। पोइ माना इन में रस्ते में पाण ॻाल्हियूं कंदा त मूंखे घणियूं तकलीफ़ूं बि मिलियूं। मां जीअं हिकु त उमिरि नंढी हुई ऐं मां कम से कम नंढड़ो हिकिड़ो ॿारु हुयुसि ऐं पोइ जबलनि जा तमामु वॾा पंध ऐं पोइ माना रस्ते में एतिरे क़दुरु थियो जो माना हिकु भेरे मुंहिंजी 2 ॾींहं जी तबियत ख़राबु थी पई। पोइ काफ़िले वारा मूंखे छॾे हलिया विया। अच्छा उन ज़माने में ईअं थींदो हो 1-2 ॾींहं इंतज़ारु कंदा हुआ पंहिंजे साथीअ जो। पोइ वरी माना जीअं हाणे जहाज़नि जो सिलसिलो आहे, हिकिड़ा अचनि ॿिया वञनि। अॻे में एतिरियूं सहूलियतूं कोन हुयूं, इश्क घुमण में तमामु घणो हूंदो, इहे वीज़ाउनि जा इहे पासपोर्टनि जा मसइला कोन हूंदा हुया। जंहिंखे सिक लॻंदी तयारु थी 8-10 ॼणा पाण में हिकिड़ो माना गॾिजी करे निकिरी पवंदा। पोइ हितां कराची खां वरी पोइ लांचूं हलंदियूं हुयूं जेके तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में हिननि खे ओमान जे सरहदुनि में छॾींदियूं हुयूं। पोइ ओमान खां पोइ वरी जेको आहे सो ही पाण विचां सरहदुनि जूं ॿेड़ियूं माना कोन हूंदियूं। मुल्क त हुया, मुल्कनि जूं हदूं हुयूं, पर उते माना इहो सिस्टम कोन हो जीअं माना हिनमहिल आहे। हिनमहिल त सिस्टम ॿियो आहे न। हिनमहिल त माना बग़ैर वीज़ा जे बग़ैर परमिशन जे कंहिंजे मुल्क में दाख़िल। पर पोइ ही माना उन ज़माने में ॻाल्हि कंदा हुआ त असां जॾहिं वेंदा हुआसीं त पोइ माना उहे माण्हू बि असांखे एप्रिशिएट कंदा हुआ। राति जंहिं ॻोठ जे भरिसां रहंदा हुआसीं उहे असांजे खाधे पीते जो इंतज़ाम कंदा हुआ। तमामु बहितरीन वधी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो हितां ई असां जारी कंदासीं, कंटिन्यू कंदासीं, पर ब्रेक जो टाइम थियो आहे ऐं नाज़रीन साई वठंदासीं, साईअ खां पोइ असां मोटंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम सुबह मेहरान ऐं असां सां गॾु प्रोग्राम में जेको आहे मौजूदु आहिनि नाले मिठो मैसर साहिबु ऐं साईं ग़ुलाम नबी मैसर साहिब जा फ़र्ज़ंद आहिनि। उन्हनि खां साईं जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी रही आहे। हू जॾहिं हज लाइ रवाना थिया त पोइ उन्हनि खे कहिड़ियूं तकलीफ़ूं पेश आयूं या कीअं हू हज अदा करे वापसि आया हुया, हिते ॻाल्हि असांजी हली रही हुई। हा त पोइ ॻाल्हि कंदा हुया त पोइ माना मां 2 ॾींहं बीमार थी पियुसि। पोइ मुंहिंजे काफ़िले वारा माना मूंखे उते कुझु सामान खाइण पीअण जो ॾेई ऐं रवाना थी विया। 2 ॾींहं मुंहिंजो इंतज़ारु कयनि उते। माना कुझु जेके असांखे टिकी फोटो जेको उन ज़माने में हूंदा हुआ, जेके कंहिं इलाज जो दवा दरमल जंहिंखे चइबो आहे, उहो इस्तेमालु कयनि मुंहिंजे मथां। पर मुंहिंजी तबियत में सुधारो न आयो। पोइ हीअ हलिया विया ऐं माना उहे बरातियूं चइबो मुंहिंजे मथां हिकिड़ियूं ॾाढियूं अज़ाब वारियूं गुज़रियूं, तमामु घणियूं तकलीफ़ दे जो हिकु ॾींहुं त मां बेहोशी, मां तक़रीबन नीम बेहोशी वारी हालत में। ॿिए ॾींहं में मूं थोरी सघ थी त पोइ मां छा कयो, मूं वटि जेको हुयो माना पाणी बि हुयो, चांवर बि हुया ऐं देगिड़ी बि हुई। मूंखे चयो मां जेको आहे सो शाम थी त मूंखे बुख लॻी त पोइ माना जेको आहे सो मां उहो माचिस जी तीली या अहिड़े हिसाब सां मां बाहि ॿारे उन ते पाणी रखियो त चांवर कुझु उॾ में उॿारे ऐं पोइ माना मां खावां। थोरी देरि गुज़री त बाहि ते अचे भोलड़ा चौधारी फिरी वेही रहिया। हाणे मां परेशान थी वियुसि त हाणे हेतिरा भोलड़ा आया, हिननि मां कीअं मां जान छॾाईंदुसि। पोइ चई परे खां खणी मां पथर मुरागी माना देगिड़ीअ खे हयो त उहा देगिड़ी किरी पई बाहि जे मथां, ईअं बाहि विसामी वई ऐं पोइ भोलड़ा माना मां न की हुननि खे छेड़छाड़ कई हुननि सां, न की वरी मूंखे हुननि तकलीफ़ ॾिनी। उहा मुंहिंजी राति ईअं गुज़री वई। पोइ सुबुह जो माना ॿियो काफ़िलो आयो पुठियां, मां वियुसि। पर उन्हनि सां जॾहिं मूं 10-15 ॾींहं पंधु कयो त एॾी महिल हिते मां वञी यमन में पहुतुसि। यमन में पहुतुसि त उते मुंहिंजी अॻे जेके पेर आहिनि उहे मुंहिंजा सफ़ा हलण खां कमु छॾाए विया ऐं मुंहिंजे पेरनि जूं खलूं लही वियूं ऐं मुंहिंजी अखियुनि जी रोशनी बि माना तक़रीबन जहिड़ो करे मां वेझो खां बि न पियो ॾिसी सघां। हा पोइ वरी उते हिकिड़ो जी माना बकरार हुयो यमन जो, उहो मूंखे पंहिंजे घर वठी वियो ऐं उन माना मूंखे जेको आहे त 2 महीना पंहिंजे घर में मुंहिंजो इलाजु कयो। इलाजु ईअं कयईं त माना मुंहिंजे अखि में लीमे में सराई ॿोड़े ऐं उहा मुंहिंजे रोज़ु अखि में हिकिड़ी सुबुह शाम माना पाईंदो हो लीमे जी रस। ऐं ॿियो जेको हुनजे ॿकरियुनि जो जेको मखण हुयो उहो मुंहिंजे पेरनि ते जेको आहे सो हणंदो हो सुबुह ऐं शाम जो। पोइ अहिड़े नमूने मुंहिंजी तबियत जॾहिं दुरुस्त थी त उन यमन वारे यमानीअ चयो
त तूं माना कम सनी मां चयो उन ॿोली सम्झां कोन पियो सही पर जेको हुनजो हू चवणु चाहे पियो त तुंहिंजी उमिरि माना न आहे, तूं न वञ अॻिते, अञा होॾे घणियूं तकलीफ़ूं आहिनि, अञा घणो पंधु आहे, सही तूं हिते रह माना मूं सां गॾु, पोइ जॾहिं तूं वॾो थी पोइ तूं वञजांइ। सही पर पोइ माना चई माना मुंहिंजी दिलि में शिदत हुई त मां महबूब जी वञी चावठ चुमां, जी ऐं पोइ मां हुन खां इजाज़त वठी करे निकिरी पियुसि ऐं निकितुसि मां त पोइ काफ़िला जीअं माना ईंदा हिकिड़े काफ़िलनि जे अॻियां पुठियां माना अहिड़े नमूने सां वरी ॿियो काफ़िलो हुन मूंखे यमानी हुते पंहिंजे माना जिथां मूंखे खयों हुई उहो पेचरो हुयो, जी माना अचणु वञणु उतां ई हूंदो, पोइ ॿिए काफ़िले वारनि सां मूंखे रलाईं ऐं मां अचे अलहमदिल्ला अचे माना मके पाक में पहुतुसि। मके पाक में जेॾी महिल पहुतुसि त मां चयुमि त मुंहिंजा साथी नज़र नथा अचनि, जेके ही काफ़िले वारा मूंसां मां माना 2 महीना यमानियुनि वटि रहियुसि, सही 15-20 ॾींहं माना मां ॿिए काफ़िले सां सफ़र कयोसि, 2.5 महीना त मूंखां उहो अॻ में पहुता हूंदा न, पर चई माना 8-10 ॾींहं मां रोज़ तॾहिं माना काबतुल्ला जो जेको मंज़र आहे हिनमहिल त माना हरम पाक तमामु तोसी आहे, वॾो आहे, जी ऐं अंदरि जेको जिते काबतुल्ला में तवाफ़ कयूं था अंदरि जेका एग्ज़िस्टिंग पोज़ीशन आहे उते बि हिक ॿिए खे नथा ॾिसी सघूं सही त परियां केरु आहे, पर बाबू साईं ॻाल्हि कंदो उन ज़माने में एॾी तोसी कोन हुई, जी ऐं पोइ माना जे उनखे दरवाज़ा हूंदा 4 हर काबतुल्ला खे दरवाज़ा 4 ई हुया जेकी माना आहिनि, जी पोइ हिक दरवाज़े खां अगरि को माण्हू ॾिसंदो त जेको वेठल हूंदो न कंहिं बि दरवाज़े ते उहो सुञाणे सघंदो उन माण्हू खे त फलाणो माण्हू दाख़िल अच्छा थियो आहे, एतिरो माना वॾो न हुयो। सही पोइ रश बि एतिरी कोन हूंदी, पोइ चई मां नमाज़ पढ़ी रोज़ उन्हनि पंहिंजे साथियुनि जो इंतज़ारु कयां त ही माना काॾे विया, मतां मूंखे किथां मूंखां ॾिसण आया अचे। अॻ में हितां थी वरी मदीने पाक त कोन विया, वरी पोइ मां इहो सोचियुमि त चयुमि त हाणे अञा हज त अञा परे आहे, हज पढ़ण खां बग़ैर कीअं मदीने वेंदा। सही पोइ चई हिकिड़े चकर माना मां वेठो हुयुसि त शाम जो मग़रिब जी निमाज़ ते ॾिठुमि त हिननि खे सभिनी खे सामान बामान हुया, अची माना हिननि ॿाहिरि लाथा, ॿाहिरि ई बीठो शर्म मां भॼी मां पुछियोमांनि अबा तव्हां कीअं हिते, चई बाबा असां तोखे छॾे हलियासीं, असां मुरागी रस्तो ई भुलिजी वियासीं, रस्तो भुलिजी वियासीं, कंहिं ॿिए मुल्क में हलिया हुआसीं, वरी उतां फिरंदा घुरंदा वॾी तकलीफ़ सां असां माना हिते पहुता आहियूं। पोइ चई तूं कीअं, चई माना मूंखे त जंहिंखे हुज़ूर आणाए त पोइ देरी कान्हे वाह का, वाह मूं ते त मालिकनि महिरबानी कई, वाह मां साईं थियो छो उन काफ़िले में बाबे साईं जो चाचो बि हुयो अच्छा ऐं चाची बि हुई, अच्छा हा माना हिकिड़ो घर जो माहौल हो, ॿिया बिल्कुलु कुझु उन जे ॻोठ जा कुझु माना तीवड़ा फ़क़ीर हुया, उहे बि माना उन सां घुराए, माना 12-14 माण्हुनि जो हिकिड़ो सही काफ़िलो हुयो। पोइ पाण जेको आहे सो साईं करीमनि जी सां तमामु जी वालियाना लॻाव मोहबत हूंदी, तमामु आशिक़े रसूल जा वॾी, सॼी ज़िंदगी हुननि पंहिंजे महबूब जी जेको आहे सो तारीफ़ कंदे लिखंदे पढ़ंदे गुज़ारी, माशाल्लाह माशाल्लाह आख़िर तमामु में बहितरीन। जॾहिं बीमार थी पिया। अच्छा सर उन बीमारी ते असां ॻाल्हायूं पर जेकॾहिं लाइव कॉल आहे उन जी, जी, वठी वठूं बिस्मिल्लाह। असां। हेलो अस्सलाम वालेकुम, वालेकुम अस्सलाम। केरु आहिनि असां सां गॾु, पंहिंजो तारुफ़ कराइजो। जी मां फयाज़ मंगी पियो ॻाल्हायां, मेयर लब शाहपुर जो सुल्तान सां। आजियां कंदासीं प्रोग्राम सुबह महरान जे अंगण ते, छा चवणु चाहींदा? वॾी महिरबानी, अलाह ताली पूरी टीम खे ख़ुशि रखंदो। साईं जन आमीन बाक़ी नात खान सुठा वेठा आहिनि तव्हां सां गॾु। जी असांजो साईं जन खे चयो आहे त जुमे जो ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे, ऐं जेको आहे असां बि हिकिड़ी नात ॿुधंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदा। थोरो नात तव्हांखे ॿुधायां त तेरी दिलि सां दुआ कर मिठड़ी अमां सुभान अल्लाह ओ वही मुल्क मदीने जूं गिटियूं घुमाएड़ी दिल सां दुआ कर मिठड़ी अमां ओ वही मुल्क मदीने जूं गिटियूं घुमाएड़ी दिल सां दुआ कर मिठड़ी अमां ओ वही मुल्क मदीने जूं गिटियूं घुमाएड़ी दिल सां दुआ कर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, तमामु सुहिणी ॻाल्हि। जज़ाकल्ला मां कॉल के इन प्रोग्राम में शामिल थिया। जी सर, साईं जॾहिं बीमार थिया। हा बाबा साईं खे आख़िर में छा थियो, बाबा साईं पाण डायबिटिक जा पेशेंट हुया जी ऐं पोइ आख़िर में जेको आहे बीमार थी पिया त पोइ डॉक्टर खे चवंदो हुयो त वाह हाजी साहब तव्हां परहेज़ कयो, जो परहेज़ तव्हां नथा कयो तव्हांजो ब्लड प्रेशर शूट थी थो वञे जी ऐं इन मां वरी माना जेको आहे सो फालिज बि थी सघे थो। बिल्कुलु पोइ मां सां हुनजो तमामु दोस्ताणो हिकिड़ो माहौल हूंदो,
मां हुजे त पोइ कंदो हुअमि बाबा ईअं न थींदो हाणे तोखे मां न खाइणु ॾींदुसि न खाइणु ॾींदुसि पर वरी पोइ मां जॾहिं हलियो वेंदो हुउसि ड्यूटी ते जी त वरी पोयां पोइ मुंहिंजी भेण सां बि मुंहिंजे बाबे साईं जी तमामु घणी भेनरूं ॿ आहिनि मूंखे जी उन्हनि सां बि ॾाढो प्यार हूंदो उन्हनि जो पोइ उहे वरी उन्हनि जूं ॻाल्हियूं टाले न सघंदियूं हुयूं पोइ मूंखां चोरी बि उहे उनखे का शइ पचाए ॾींदियूं हुयूं पोइ हिकु भेरे मूंखे यादि आहे शाम जे टाइम ते मां बाबे साईं खे चयो बाबा डॉक्टर चवे थो त तूं जेको आहे न खा पी हे ब्लड प्रेशर शूट थी वञे त ख़बर अथई छा थींदो आहे फालिज थी वेंदो आहे ॿांह जंघ सुकी पवंदी आहे अलाह ख़ैरु करे बाबा अलाह साईं तोखे सिहत ॾिए हिनमहिल तुंहिंजी उहा पोज़ीशन न आहे त पाण माना ईअं जलाल में अची आहे मूंखे चई तूं दस्तावेज़ खणी आ त मां तोखे लिखी ॾियां तूं दस्तावेज़ खणी आ मां तोखे लिखी ॾियां क़यामत ताईं न मुंहिंजो चहिरो मटिबो न मुंहिंजो को उज़वो सुकंदो माना मूंखे पंहिंजे यार में पूरी पका मां निंधण कोन आहियां मां धणको आहियां इहे उन जा लफ़्ज़ मूंखां माना कॾहिं बि न विसरंदा त हुनखे पंहिंजे सोणे हबीब में एतिरी पक हुई अलाह तबारक व ताला जे रहम में एतिरी उमेद हुई जो माना हू मूंखे लिखी पियो ॾिए त माना मूं ते इहे शयूं न थींदियूं ऐं मां मरी वेंदुसि पंहिंजे जॾहिं मुंहिंजो टाइम पूरो थींदो ज़ाहिर आहे त पोइ कुल नफ़्सन ज़ाइक़तुल मौत हर कंहिंखे हलणो आहे बाक़ी इहे शयूं माना मुंहिंजे मथां न थींदियूं रागम न थींदियूं तूं इन्हनि जो टेंशन न कर त मां चवां थो हुनजी एतिरी सची मोहबत हुई एतिरो हुन सां लॻाव हुयो एतिरी अलाह तबारक व ताला जी रहमत ऐं हुज़ूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिकिड़ी प्यार जी हिकिड़ी एतिरी उमेद हुई त माना जॾहिं मुंहिंजो अलाह ऐं मुंहिंजो हबीब वेठो आहे त पोइ माना मां त न थी सघंदुसि हुनखे पंहिंजे इश्क ते माना इहो सम्झो त नाज़ हो यकीन हो नाज़ हो हुन ते ज़ाहिर आहे पंहिंजे नबी हू माना पंहिंजो फना फिला हुननि हुननि जी शाइरी असां पढ़ूं था न त हुननि जी शाइरी में असांखे महसूसु थियो त हुन पाण इश्क़े रसूल में पाण खे फना फिला करे छॾियो सुभान अल्लाह फना फिला करे छॾियो ऐं अॼु बि हुनजे कलाम में रुहानियत आहे अॼु बि तव्हां हुनजो कलाम ॿुधंदव न भली को मज़हब सां लाॻापियल हुजे असां मज़हबी माण्हू आहियूं सभु माना कलमे गो आहियूं असांजे रूह में असांजे जिस्म पोइ कंहिं माण्हू में उहा घणी उकीर आहे कंहिं में थोरड़ी आहे कंहिं में माना लॻाव घणो आहे कंहिं में कीअं पर आहियूं सभु माना हुज़ूर सां प्यार करण वारा ॿुधो जन जन कलमो भरियो आहे उहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहिनि ऐं उम्मती ऐं असांजे आका जो हिकिड़ो पंहिंजो रिश्तो आहे त माना हुनजो कलाम ॿुधंदे ॿुधंदे असांजे अखियुनि मां ख़ुदि ॻोढ़ा किरी पवंदा आहिनि माण्हुनि जा वार उभा थी वेंदा आहिनि वार जॾहिं उभा थियनि त तव्हां महसूसु कयो त इन में का रुहानियत आहे इहा माना पंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे तव्हां खिली सघो था तव्हां मिसाल जी ॻाल्हि रोअण वारो मुंहुं ठाहे सघो था मगर अखि जो ॻोढ़ो दिलि जे हेठां आहे जॾहिं तव्हांजी दिलि निपुड़बी तॾहिं तव्हांजो अखि जो ॻोढ़ो किरंदो जॾहिं तव्हां ख़ुशीअ में दिलि तव्हांजी झूमंदी तव्हांजे अखि मां ॻोढ़ो किरंदो इहे कैफ़ियत जेका इहा रोअण वारी वारनि जो उभे थियण वारी रूह सां तालुक रूह सां रूह शइ तव्हां का बि शइ ॿुधो दुनिया जी का बि को बयानु ॿुधो तव्हांजे अखि मां ॻोढ़ो किरे तव्हां सम्झो त हीउ जेको बयानु करण वारो माण्हू आहे इहो माना सम्झो कंहिं पाए ते पहतल माण्हू आहे जंहिंजे लफ़्ज़नि में एॾो तासीर आहे जीअं काबतुल्लाह में असां वेंदा आहियूं हिते तव्हांखे मुक़ररु सॼो ॾींहुं ॻाल्हियूं ॿुधाए मौत जूं ॻाल्हियूं ॿुधाए जहनम जे भव जूं ॻाल्हियूं ॿुधाए क़बर जे भव जूं ॻाल्हियूं अखि मां ॻोढ़ो किरंदो मां नथो चवां पर माना पर अलाह तबारक व ताला जी रहमत जी पलट काबतुल्लाह में आहे तव्हां काबतुल्लाह ते जीअं ई वेंदो अलाह साईं सभिनी आल मुस्लमाननि खे हुज़ूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जी ज़ियारत ऐं खाने कवाबा जो तवाफ़ नसीब करे जेको बि असांजो भाउ जेका बि असांजी भेण जेकॾहिं काबतुल्लाह ते हुनजी पहिरीं नज़र पई हूंदी काबतुल्लाह में वई हूंदी न या वियो हूंदो त उहो रब सां एतिरो वेझो थी तुंहिंजो रब खे चए थो त मालिक ही तुंहिंजो घर आहे हिन खां वधीक ॿी कहिड़ी जॻह आहे जिते मां वञा गुनाह बख़्श ऐं बिल्कुलु उते माना हुनजी अखियुनि मां माना बेशुमार ॻोढ़ा किरी था तमामु ख़ूबसूरत इहा ई हुब आहे ऐं इहा ई मोहबत आहे ऐं जॾहिं असां वञूं था उते दुआऊं घुरूं था ऐं ज़ाहिर आहे अलाह साईं जेको आहे बेशक उहो बाज़ारो महिरबानी आहे सो नाज़रीन वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो हिकु
दफ़ो ॿीहर ख़ुश आमदीद प्रोग्राम सुबह महरान में ऐं नाज़रीन असां सां गॾु बहितरीन नातवान नाले मिठो मैसर साहब मौजूद आहिनि। उन्हनि खां नात रसूल ऐं मक़बूल ॿुधण जी सआदत हासिल कंदासीं। सर हाणे कहिड़ी नात जेको आहे ॿुधाइण पंहिंजी लिखियल चाहींदा? नात शरीफ़ा जी। मदीने पाक जी। जी उहा इंशाअल्लाह ताला जी। तव्हांजे आॾो पेश कंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु बिस्मिल्लाह कयो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मदिन। मदीनो आहे नेणन ठार साईं मदीनो आहे नेणन ठार साईं छुटे जाते तो हर बीमार साईं छुटे जाते तो हर बीमार साईं मदीनो आहे नेणन ठार साईं मदीनो आहे नेणन ठार साईं। न अहिड़ो काथे मिलंदुई भल घुमिया न अहिड़ो काथे मिलंदुई भल घुमिया जहिड़ो तैबा में मिलंदुई प्यार साईं जहिड़ो तैबा में मिलंदुई प्यार साईं जहिड़ो तैबा में मिलंदुई प्यार साईं छुटे जाते तो हर बीमार साईं मदीनो आहे नेणन ठार साईं मदीनो आहे नेणन ठार साईं। हुजूर जो दर जन्नत जो नमूनो हुजूर जो दर जन्नत जो नमूनो जिते मौसम आहर का बहार साईं जिते मौसम आहर का बहार साईं मदीनो आहे नेणन ठार साईं। उते हर ॾींहुं आहे ईद वांगे उते हर ॾींहुं आहे ईद वांगे अखियुनि ऐं दिल जो आहे करार साईं अखियुनि ऐं दिल जो आहे करार साईं मदीनो आहे नेणन ठार साईं। हरम में रूह ते पई आहे रहमत हरम में रूह ते पई आहे रहमत खुशियूं ॿियूं बि मिलियूं बेशुमार साईं खुशियूं ॿियूं बि मिलियूं बेशुमार साईं मदीनो आहे नेणन ठार साईं मदीनो आहे नेणन ठार साईं। मदीने खे मिलियल एज़ाज़ आहे मदीने खे मिलियल एज़ाज़ आहे जंहिंजे सदके भलो थियो पार साईं जंहिंजे सदके भलो थियो पार साईं मदीनो आहे नेणन ठार साईं। हलऊं नाले मिठा हिन साल रलजी हलऊं नाले मिठा हिन साल रलजी कराए छल पंहिंजो को दीदार साईं कराए छल पंहिंजो को दीदार साईं मदीनो आहे नेणन ठार साईं मदीनो आहे नेणन ठार साईं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
अच्छा जॾहिं नात रसूल मक़बूल ॿुधण जी माना सादत हासिल कंदा आहियूं तॾहिं बि एॾी ख़ुशी ऐं हिकिड़ो जज़्बो जेको आहे असांजे अंदरि में अची वेंदो आहे हिकिड़ी जेका मोहबत आहे जेका प्यार आहे उहो छा आहे त नात जो हिकिड़ो जेको पंहिंजो हिकिड़ी माना मौजो आहे नात जो। बिल्कुलु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बेमिसाल ज़ात आहिनि उन्हनि जहिड़ा न आया न की ईंदा। ऐं जॾहिं तव्हां नात या हमद या पंजनि पाक जी साराह ॿुधंदव या हुज़ूर गौस पाक जी तारीफ़ ॿुधंदव या कंहिं औलिया कराम जी मनक़बत ॿुधंदव त तव्हांजे दिलि जे मथां हिकिड़ी अजीब कैफ़ियत तारी थींदी, तव्हां ख़ामोशी अख़्तियार कंदा। ऐं इहो ई माना उनजो हिकिड़ो रूहानी असरु आहे जेको रूह खे टच करे थो ऐं माण्हू माना चुप करे ख़ामोशी सां उनखे ॿुधण ते मजबूर आहे। न त तव्हां ॾिठो हूंदो काफ़ी माना कंसर्ट थियनि था, काफ़ी वॾा वॾा प्रोग्राम थियनि था जिते माना काफ़ी माण्हू आहिनि जेके माण्हुनि खे विंदराइण वारा तक़रीबन कमो पेशी 8-10 माण्हुनि जी हिकिड़ो माना टोलो आहे, पर उते बि तव्हांखे एतिरी ख़ामोशी नज़र न ईंदी। असां वेंदा आहियूं महफ़िलुनि में अल्हम्दुलिल्लाह सलवात सगोरी पढ़ंदा आहियूं त उन सलवात सगोरी जे सदके माण्हू सलवात पढ़ंदा बि आहिनि ऐं ख़ामोश बि थी वेंदा आहिनि। असां न चवंदा आहियूं उन्हनि खे तव्हां सलवात पढ़ो, पर जॾहिं असां सलवात पढ़ंदा आहियूं त माण्हू ख़ुदि ब ख़ुदि सलवात पढ़ण बि लॻंदा आहिनि ऐं ख़ामोशी सां असां जेसीं ताईं पंहिंजी नात ख़्वानी पूरी कंदा आहियूं तेतोणीक ख़ामोशी सां आदब सां उहे बि ॿुधंदा आहिनि। इहो छा आहे हुज़ूर जे सना जो हिकिड़ो माना वसीलो आहे, उनजी बरकत आहे जो बाकमाल ज़ात आहे असांजे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह तबारक व तआला खेनि बेमिसाल करे ठाहियो। सुभान अल्लाह। ऐं अल्लाह तबारक व तआला बि ख़ुदि जेको आहे उहो माना सम्झ पूरी काइनात जो तख़लीक़ कंदड़ आहे। इंसाननि जो तख़लीक़ कमो पेश 18,000 मख़लूक़ात आहे जिन खे रब तबारक व तआला पंहिंजे हिसाब सां पैदा कयो आहे, सभिनी खे रोज़ी बि रसाए रहियो आहे। बेशक इहा उनजी हिकमत आहे, इहो उनजो माना कुदरत आहे। त पोइ उन हिसाब सां जॾहिं अहिड़ी बेमिसाल शयुनि जी तव्हां तारीफ़ कंदव पोइ उहा छो न ॻाल्हि हुजे, छो न वाइज़ हुजे, छो न तबलीग जा के ॿ लफ़्ज़ तव्हां कंहिंजे लाइ ॻाल्हायो, या छो न नात हुजे, छो न हमद हुजे, या छो न का साराह हुजे, पर पोइ माना छा थींदो ॿुधंदड़ जे दिलि ते हिकिड़ी अजीब कैफ़ियत तारी थी वञे ऐं माहौल जेको आहे उहो बेमिसाल थींदो ऐं छिकिजी वञे थो माण्हू मदीने पाक तसवर ओॾे हलियो थो वञे। नात जो इहो कमाल हूंदो आहे जो तव्हां वेठा हिते हुजो पर हुनजा जेके कुझु अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके तव्हांखे हितां परवाज़ कराए मदीने पाक पहुचाईंदा आहिनि। न त तव्हां दुआ में त हूंदो ई हूंदो। जेकॾहिं तव्हां अलाह तबारक व तआला सभिनी खे माना सोने हबीब जे दर जी ज़ियारत नसीब कराए, रोज़े अतर जी गुंबज़ ख़ज़रा जी ज़ियारत नसीब करे, खाना काबा जो तवाफ़ नसीब करे, त जेकॾहिं जेके दोस्त न विया आहिनि न त उनजो जेको माना हिकिड़ी सुक उन्हनि जी उकीर एतिरी आहे जो जेकॾहिं नात या हमद पढ़िबो त दिलि ई दिलि में रब खां ख़्वाहिश कंदा त मालिक साईं इन पाक मुल्क जी ज़ियारत असांखे नसीब करणु फरमाइनि पाक जाए। आमीन आमीन। तमामु बहितरीन ऐं जुमे जो भलारो ॾींहुं आहे ऐं नात जो जेको सिलसिलो आहे उहो बि अॼु रहियो ऐं टाइम जेको आहे गुज़रंदे ख़बर ई न पई, हाणे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। आख़िर में असांजे नाज़रीन खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा? आख़िर में इहो आहे त ज़िंदगी मुख़्तसर आहे जी, जेतिरो थी सघे त तव्हां पंहिंजे हिन ॿिनि हथनि सां नेकी कयो ऐं उहा ई तव्हांखे कमु ईंदी। बिल्कुलु असांखे बि उहा ई कमु ईंदी। ज़िंदगी मुख़्तसर आहे, वधि में वधि इंसान खे पंहिंजो औलाद या वधि में वधि तव्हांजो जेके पोटा आहिनि उहे तव्हांखे यादि कंदा। उन खां पोइ हिकिड़ो तवील सिलसिलो थींदो जॾहिं असां ईअं महसूसु कंदासीं असांजे हीअ शख़्सियत त दुनिया में आई कोन हुई, हीअ शख़्सियत दुनिया में आई कोन हुई। अलाह तबारक व तआला जेको इंसान जो जेको स्ट्रक्चर आहे उनखे मिटीअ सां मिलाए थो छॾे, जंहिंमां इंसानु पैदा थियो उन में बाक़ी रूह आहे तव्हांजो आलम बरज़ख में हूंदो, उते पियो क़याम कंदो, वरी अलाह जे हुकुम सां जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो ख़बर ई कोन पवंदी त वरी असां उथी वरी बारगाह इलाही में वञी बीहंदासीं, शल उन ॾींहुं असांजे मथां बाज थिए, हुज़ूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत असांखे नसीब थिए त पोइ इंसानु उहो वॾो कामयाबु आहे जेको हिन दुनिया मां ईमान सां माना पंहिंजे आख़िरी सफ़र ॾांहुं वञे थो, ईमान बचाए वञे थो। मुंहिंजे ख़्याल में इन खां वधीक को ख़ुशि नसीब कोन्हे। तमामु ख़ूबसूरत मैसेज आहे, थैंक यू सो मच, जज़ाकल्लाह। ऐं प्रोग्राम में आया ऐं नात शरीफ़ सां ॿुधीसीं, असांजे व्यूअर्स यकीनन जेको आहे सादत हासिल कई हूंदी। हाणे नाज़रीन ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त।
वरी ज़िंदगी रही त इंशाल्लाह सूमर ते सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।